रहीम। लिल्फुक़राइल मुहाजिरीन अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अम्वालिहिम यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वानन व यंसुरूनल्लाह व रसूलहु उलाइका हुमुस्सादिक़ून। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादराने इस्लाम, काबिल सद एहतराम ए मुंजा अजीज दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, कुरान मुक़द्दस की बाबरकत महफिल दुआ है त अल्लाह सही पंजी बारगाह में कबूल फरमाए। जिन दोस्तन एडी सारी मेहनत करे ही प्रोग्राम जोड़ियो आहे, बिलखुसूस मोहतरम जनाब भाई अब्दुल कदीर साहिब ऐं उन जा जेके भी रुफ़का आहिनि, अल्लाह सही उन्हनि जी मेहनत के कबूल फरमाए। असांजे सूबाई जिम्मेदार मोहतरम जनाब कारी मोहम्मद हनीफ उस्मानी साहिब स्टेज ते मौजूद आहिनि ऐं ॿिया भी काफ़ी सारा जिम्मेदारान हिते मौजूद आहिनि ऐं असांजा पुराना साथी भाई मोहम्मद जाफर साहिब वे भी मौजूद आहिनि। ज़िला नौशरो फिरोज जा अमीर मौलाना अब्दुल अहद साहब वे भी हिते मौजूद आहिनि ऐं मोहतरम जनाब हाफिज मोहम्मद आसिफ साहिब नवाब शाह खां उहे भी मौजूद आहिनि। ॿिया भी काफ़ी सारा उलमा इकराम मौजूद आहिनि। मां उन्हनि जी मौजूदगी में कुछ ॻाल्हियूं तहां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। सब को पहिरियों मुबारक जे मुस्तहिक आहे उहा न्याणी जे कुरान मजीद मुकम्मल कयो ऐं उन चादर जो शरफ हासिल कयो ऐं कुरान मजीद जो तोहफो हासिल कयो। कुरान मजीद एक वडी नेमत आहे। अल्लाह तबारक व तआला जंहिंजे बच्चन के कुरान नसीब करे उन जा वालिदैन वडा खुश नसीब आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद के एतिरो बाबरकत बनायो आहे। जेकॾहिं असां कुरान मजीद जी तिलावत जो मामूल रखूं तो जिंदगी जा सब मसला हल थी वञनि। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो आहे, व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदो ॻणे न सघंदो। अल्लाह जूं नेमतूं एॾियूं आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे ॻणींदो ॻणे न सघंदो। दुनिया जो इहो दस्तूर आहे, जंहिं शइ जी घुर जेतिरी वधीक हूंदी आहे उन जो रेट ओतिरो मथे हलियो वेंदो आहे। जंहिं शइ जी मांग ऐं घुर वधीक हूंदी आहे उन जो रेट इलाही मथे हलियो वेंदो आहे। पर अल्लाह तबारक व तआला एॾो रहीम आहे, एॾो करीम आहे, जेका शइ जेतिरी वधीक ज़रूरी आहे अल्लाह से उनखे ओतिरो वधीक सस्तो करे छॾियो आहे। इंसान के जिंदा रहण जे लाइ सोन जी वधीक ज़रूरत आहे या अटे जी? ॻाल्हाए बाबा, अटे जी वधीक ज़रूरत आहे न? अल्लाह तबारक व तआला अटे के सोन खां वधीक सस्तो करे छॾियो। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणींदो नी ॻणे न सघंदो।
हाणे मूंखे ॿुधायो इंसान के जिंदा रहण जे लाइ अटे जी वधीक ज़रूरत आहे या पानी जी? पानी जी वधीक ज़रूरत आहे त अल्लाह तबारक व तआला पानी खे अटे खां वधीक सस्तो करे छॾियो। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणींदव ॻणे न सघंदो। इंसान के जिंदा रहण जे लाइ पानी जी वधीक ज़रूरत आहे या हवा जी? हवा जी वधीक ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला हवा खे पानी खां वधीक सस्तो करे छॾियो। वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं तव्हां अल्लाह जे नेमतुनि खे ॻणींदव नी ॻणे न सघंदव। अल्लाह एॾो रहीम आहे, जेका शइ जेतिरी वधीक ज़रूरी आहे उनखे ओतिरो वधीक सस्तो करे छॾियो अथई। इहो मुंहिंजे रब जी करम नवाज़ी आहे। तहां पंहिंजे ॿार खे वठी शहर नवाबशाह हलिया वञो, बाबा मुंहिंजे पुट खे कंप्यूटर सेखारणो आहे, मैथ सेखारणी आहे, इंग्लिश सेखारणी आहे, फिजिक्स सेखारणी आहे। उहे वॾा वॾा सेंटर हूंदा, उहे तहां पंहिंजे ॿार खे दाख़िल करायो, तहां खां एडवांस फीस वठंदा, माहाना फीस तहां सां तय कंदा। साईं मुंहिंजो ॿार जो अचे भला उनखे नाश्तो कराईंदो, चवंदा बाबा नाश्तो बि घरों करे हेॾे अचे। अच्छा भला ओॾे जो हुजे त ओॾे भला मंझंदि जी मानी खाराईंदो, चवंदा साईं मंझंदि जी मानी बि वञी वापसि खाए। माना एडवांस भी वठंदा, माहाना भी वठंदा, न नाश्तो ॾींदा न मानी ॾींदा। भला जेको तहां पढ़ाईंदो इहो केस ताईं हलंदो, केस ताईं हलंदो, केस ताईं हलंदो, भला कब्र ताईं हलंदो। हिन साईं मौत जो झटको आयो, इहे सभु डिग्रियूं इते पयूं हुयूं। इहो माण्हू ईअं हलियो वेंदो कब्र में। माना तालीम भी उहा है जेका जिंदगी ताईं आहे। मौत अचे या तालीम इते बीजी वेंदी। पर अचो तहां अल्लाह तबारक व तआला कुरान खे केॾो सस्तो ऐं आम कयो आहे। तहां मदरसे जे अंदर अचो, मुंहिंजे पुट खे कुरान पढ़ाइणो आहे, बाबा का एडवांस फीस काई नाहे, माहाना फीस काई नाहे, मानी भला खाराए मोकिलियूं न, नाश्तो भी मदरसे वाला कराईंदा, मंझंदि जी मानी भी मदरसे वाला खाराईंदा, रात जी मानी भी मदरसे वाला खाराईंदा। पुट तुंहिंजो हूंदो उन जे मथां पक्को ख़राब थी वेंदो, इहा टेंशन भी मदरसे वाला पंहिंजे मथे ते खणंदा। रुगो तहां जे बच्चे खे कुरान जो हाफ़िज़ करे तहां खे मोटाए ॾींदा। अल्लाह तबारक व तआला कुरान खे केॾो सस्तो कयो आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान के एडो सस्तो कयो आहे। इहा मेहरबानी कंहिं मौलवी हाफिज जी नाहे, इहा मुंहिंजे रब जी करम नवाज़ी आहे जो अल्लाह तबारक व तआला कुरान जी तालीम के एडो सस्तो कयो आहे त क़यामत में कोई दाह न करे सघंदो। या अल्लाह मां गरीब हुयुसि